प्रोग्राम हैदराबाद ब्यूरो टाइम सां गॾु आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान ख़ालिद चांडियो। अॼु हैदराबाद ब्यूरो टाइम में असां ॻाल्हि ॿोल करियूं था सिंध जे तमामु वॾनि पॉपुलर जेके आर्टिस्ट आहिनि, असांजा फ़नकार आहिनि, असांजा मौसीकार आहिनि, असांजा आर्टिस्ट आहिनि, जेका शोबिज़ जी दुनिया आहे सिंध जी हिन वक़्तु ताईं जेके जंहिं बि मरहले मां जंहिं बि प्रोसेस मां गुज़री जंहिं उन ते बीठी आहे उन में सिंधी शोबिज़ जे हवाले सां ऐं फिल्म टीवी या रेडियो स्टेज जे हवाले सां जेके बि असांजा अदाकार आहिनि, फ़नकार आहिनि, उन्हनि जी ॾाढी कसम परसी वारी ज़िंदगी रही आहे। को दौर हो जंहिंमें ही ॾाढा यूनाइट हुआ, मुतहद हुआ, पर आस्ते आस्ते जीअं वक़्तु तब्दील थियो आहे ज़ाहिर आहे हर माण्हू पंहिंजे पंहिंजनि ख़फ़नि में पंहिंजनि पंहिंजनि परेशानियुनि में लॻी वियो आहे। नतीजे में जेका ही शोबिज़ जी दुनिया आहे उन जे हवाले सां जेके फ़नकार आहिनि, आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जी ॾाढी ख़स्ता हालत आहे। उहो इवन बीमारनि खां वठी ॿारनि जी तालीम खां वठी खोड़ सारा जेके ज़िंदगी गुज़ारण जा मसइला आहिनि, जियापे जा मसइला आहिनि, उहे उन्हनि सां लाॻापियल आहिनि। घटि फोकस थिए थो ॾाढो फ़नकार आर्टिस्ट, नंढा नंढा पैकेज न्यूज़ थियनि थियूं, नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ थियनि थियूं, पर हिकिड़ो वॾी लेवल ते हिननि जो वॉइस हिकिड़ो आवाज़ु वञे। हिननि जा वज़ीफ़नि जा मसइला आहिनि, हिननि जे ॿारनि जे तालीम जा मसइला आहिनि, इवन ही जॾहिं बीमार थियनि था या इवन ॿिया जेके बि सॼी दुनिया में जंहिं तरीक़े सां आर्टिस्टनि खे संभालियो वञे थो, इहे मसइला हिननि जा घटि हल थींदे नज़र अचनि था। आल सिंध फ़नकार कन्वेंशन हैदराबाद में थिए पियो तमामु वॾी लेवल ते मेहरान आर्ट काउंसिल में। फ़न जी दुनिया सां लाॻापियल जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जा हिन वक़्त में जेके मसइला आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हांखे सीनियर आर्टिस्टनि सां बि ॻाल्हि ॿोल कराईंदासीं, असां पंहिंजो तजुर्बो ॾींदासीं। अॼोको प्रोग्राम हैदराबाद जो असांजो इन फ़नकारनि जे आर्टिस्टनि जे उन सॼे ते मोहित हूंदो। तव्हांखे यकीनन इंफॉर्मेशन जे हवाले सां बि ख़बर पवंदी ऐं सॼी सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि जंहिं तरीक़े जी ज़िंदगी गुज़ारीनि पिया, कहिड़ा उन्हनि जा इशूज़ आहिनि, कीअं उन्हनि खे ग्रो करणु खपे। कॉम्पिटिशन जो दौरु आहे, ज़ाहिर आहे हू जेतिरो ईज़ी हूंदा ओतिरो पंहिंजे सलाहियतुनि जो, पंहिंजी क्रिएशन्स जो, पंहिंजे परफॉर्मेंस जो ज़बरदस्त इज़हार करे सघंदा। शर्मा साईं, ज़ाहिर आहे अॼु हैदराबाद में तमामु वॾो फ़नकारनि जो कन्वेंशन थिए पियो। नेठि हिननि हणी वञी हंधु कयो, हीअ यको हिन 2-3 महीननि खां लॻा पिया हुआ, भिरशा ते हुआ, ॿियनि हंधि वेठा फोरम कयूं, पर सम्झो था त हिन दौर में शोबिज़ जो केॾो ग्लैमर जो दौरु लॻो पियो आहे। सिंधी आर्टिस्ट केतिरो कसम परसी वारी ज़िंदगी में गुज़ारे पियो ऐं हीउ जेको फोरम थियो आहे हिननि खे को लाभ ॾेई सघंदो? बिल्कुलु ख़ालिद साहब, तव्हां सही था चओ त हीअ जेके फ़नकारनि जो हिकिड़ो त सिंध में तमामु वॾो अंग मौजूदु आहे, जंहिंमें मेल फीमेल आर्टिस्ट मौजूदु आहिनि। इन्हनि में फ़नकार बि आहिनि, अदाकार बि आहिनि ऐं गुलूकार बि आहिनि। पर हाणे जेको जीअं त दौरु जदीद थी वियो आहे, तंहिं करे जदीद टेक्नोलॉजी खे जेके फ़नकार या आर्टिस्ट अपनाइनि था उन्हनि जो त रोज़गार या गुज़र बसर थोरो बहितर तरीक़े सां थिए पियो, पर उहे फ़नकार जेके असांजे रिवायती तरीक़नि सां अञा ताईं पंहिंजे कैरियर खे जारी रखियो पिया अचनि, उन्हनि जे लाइ हाणे मुश्किलातूं पैदा थी वियूं आहिनि। ऐं बदकिस्मती सां असां वटि ॾिसो आम जेके माण्हू आहिनि उहे त फ़न जो क़दुरु कनि था, आर्टिस्टनि खे वॾी मञता मिले थी, उन्हनि जा प्रोग्राम वग़ैरह थियनि था, साल जा 12 ई महीना जारी हूंदो आहे। पर जेको सरकारी सतह ते असां ॾिसूं त हिननि जी जेका पज़ीराई या हिमत अफ़ज़ाई जेका उहा घटि आहे, हिननि जी सपोर्ट घटि थी थिए। इन करे जेको हिननि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म हुजणु ज़रूरी आहे जंहिंजे न हिननि जे स्किल जो ऐं लर्निंग जो इशू आहे। हिकिड़ो डिस्कस इहो आहे त भई जेतिरो जेको टैलेंट आयो आहे उहो अॻियां वियो आहे, उनखे स्पेस मिलियो आहे। ईअं आहे छा वाक़ई हिननि जे टैलेंट या हिननि जे परफॉर्मेंस में या प्रोफेशनली जीअं हिननि खे परफॉर्म करणु खपे, हिननि जी जेतिरी लर्निंग हुजे उन में झोल आहिनि, सम्झो था? त जेके बि पढ़िया लिखिया नौजवान आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे वधीक स्पेस मिली थो वञे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में। मिसाल सरकारी लेवल ते तव्हां ॾिसो मिनिस्टर या चीफ मिनिस्टर या गवर्नर हाउस में जेके प्रोग्राम थियनि था उते हिकिड़ा मख़सूस फ़नकारनि खे घुरायो वञे थो। हर फ़नकार खे सरकारी सतह ते लिफ्ट घटि मिलंदी आहे। उन जो सबबु इहो ई आहे त उन्हनि में कुझु स्किल वधीक हूंदो आहे ऐं उहे कुझु वधीक पंहिंजे ॼाण रखनि था पंहिंजे फ़न जे हवाले सां। पर जेके सिंध जे हर नंढे वॾे शहर में फ़नकार मौजूदु आहिनि, पर उन्हनि जी एतिरी एप्रोच न आहे, उन्हनि जे लाइ एतिरा फैसिलिटेटर उन्हनि जा ओतिरा मौजूदु न आहिनि। इन करे बि हू थोरो पोइ ते रहिजी वञनि था। त हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म सिंध में हुजणु खपे इन्हनि आर्टिस्टनि जो, जंहिं तां उहे पंहिंजा मुतालबा साम्हूं रखी सघनि, पंहिंजा मसइला बयानु करे सघनि, पंहिंजो हुन में गैदरिंग्स करे सघनि ऐं पंहिंजे इन समूरनि मामलनि ते उहे वेही ॻाल्हाए सघनि। हिकिड़ो त सरकारी सरपरस्ती उन्हनि खे केतिरी आहे, उन्हनि जा मसइला केतिरा आहिनि ऐं उहे कीअं हल थींदा, उन्हनि खे जेको इंटर
इंटरनेशनल एक्सपोयर जो इशू आहे उहो कीअं सॉल्व थींदो। त इन सभई जेके नुक़्ता आहिनि उन्हनि ते गौर वीचार करण जे लाइ हिननि हाणे इन ॻाल्हि जी ज़रूरत महसूसु थी पई ऐं हाणे इहो मुंहिंजे ख़्याल में त हिननि इहो जेको फील कयो त हिकिड़ो प्लेटफॉर्म हुजे उन ते ई प्लेटफॉर्म ठाहियो आहे हिननि ऐं हाणे हिननि पंहिंजूं सरगर्मियूं जारी सॼी दुनिया में इहो आहे त हिकिड़ियूं अकेडमीज़ आहिनि, हिकिड़ा अदारा आहिनि जेके हिननि खे प्रैक्टिस कराइनि था, हिननि खे एजुकेशन ॾियनि था। छाकाणि दौरु एॾो तब्दील अची वियो आहे, तब्दील थी वियो आहे जो जेका बि शइ परफॉर्म थिए थी न उहा सेंस जे हुन में अचे थी। जेकॾहिं सोच सम्झ स्क्रिप्ट लेवल जेकॾहिं न आहे ऐं रवायती तरह सां रुगो ठली डायलॉग बाज़ी ऐं हिकिड़ो शौक़ जे ख़ातिर कमु हलंदो उहो दौरु नथो काउंट थिए। अकेडमियूं बि त कोन्हनि न शर्मा जी पाण वटि। अकेडमियूं बिल्कुलु न आहिनि, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। सरकारी लेवल ते त माना आहे कोन, पर तव्हां ॾिसो त ही जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि जेके पंहिंजे हिकिड़े प्रोसेस में हली हली उन लेवल ते पहुची था वञनि त ही ख़ुदि हिकिड़ा ॾात धणी थी था वञनि। ऐं पोइ हिननि में इहो थींदो आहे त जेके उस्ताद आहिनि उहे वरी पंहिंजे जूनियरनि खे सिख्या जो प्रोसेस ॾियनि था। मिसाल हैदराबाद में पाण वटि जेको उस्ताद अमीर अली हिकिड़ो सिलसिलो हलाए पियो, ईअं ई जेको कराची में आहिनि कुझु इदारा जेके प्राइवेट हलाइनि पिया पर उहे पंहिंजे हुन ते आहिनि, उनखे को सरकारी सरपरस्ती न आहे। हिननि फनकारनि जो मेन मुतालबो इहो आहे त जेकॾहिं सरकारी सरपरस्ती हिननि जी थी वञे त हिननि जा इशूज़ काफ़ी सॉल्व थी सघंदा ऐं गॾोगॾु हिननि जो जेको एक्सपोजर आहे उहो वधी सघे थो। हिननि खे बि महिनत करणी आहे पर फिनांस जो इशू आहे, हिननि खे फिनांशियल इशूज़ जेके आहिनि उहे रुकावट आहिनि। माना अकेडमी ठाहिण में, अदारो ठाहिण में उहो ई आहे त हिन में जेके पंहिंजे लॾे जा ही मिसाल हाणे ही कन्वेंशन थियो आहे त ही बि फनकारनि पंहिंजे कंट्रीब्यूशन करे ही अरेंज कयो आहे प्रोग्राम, पर इन में जेकॾहिं सरकारी सरपरस्ती हुजे त इहे वधीक बहितर करे सघंदा। ॿियो इहो आहे त अकेडमियूं जेके क़ाइमु थींदियूं उहे बि सरकार जेकॾहिं कनि। सॼी दुनिया में ईअं आहे त आर्ट जो जेको पाण वटि सकाफ़त खातो आहे हिकिड़ो पूरो फुलफिल मिनिस्ट्री आहे, पर उन जो कमु ॾिसो छा आहे। उहो जेकॾहिं फनकारनि जे लाइ अकेडमियूं क़ाइमु करे उन्हनि जे वज़ीफ़ा ॾियनि था उहो त चलो ठीकु आहे, पर उन्हनि जी उन लेवल ते नथी थिए। जदीद बुनियादनि ते उन्हनि जी सिख्या हुजे, उन्हनि मां हिकिड़ो प्रोसेस हुजे। जेके यंगस्टर आहिनि उन्हनि खे थोरो तालीम उन्हनि जी बहितर हुजे त उहे अञा अॻिते अची सघंदा। ऐं जेके परॾेही दौरा थियनि था उन्हनि में उन्हनि जी नुमाइंदगी हुजणु घुरिजे। ख़ुदि जेके लाहौर इस्लामाबाद में इवेंट्स थियनि था उन में सिंध जी नुमाइंदगी हुजणु घुरिजे। त इहे जेके नंढा नंढियूं शयूं आहिनि उन्हनि खे कवर करण सां हिननि जा काफ़ी मसइला हल थी सघंदा। हिकिड़ो ट्रेंड इहो हलियो आहे त तव्हां ॾिसो त कंहिं दौर में जॾहिं PTV हुई उन दौर में जेको स्क्रिप्ट हो, स्क्रिप्ट जे हिसाब सां जेके आर्टिस्ट अॻियां आया उहे प्रोमोट थिया, उन्हनि जी परफॉर्मेंस वॾो असरु छॾियो, वॾो इम्पैक्ट छॾियो। ईअं ई फनकारनि जी दुनिया में तव्हांखे नज़र ईंदो त वॾा माना उस्ताद फ़तेह अली ख़ान हो, राहत अली ख़ान हिन वक़्तु मौजूदु आहे, मोहम्मद जुमन हो, वहीद अली हो। त हिकिड़ो टैलेंट जो ऐं हिकिड़ी लेवल अप्रोच जो फ़र्क़ु आहे फनकारनि में। इहो रीज़न मूं जीअं सवेर तव्हां खां पुछो त थोरो रियाज़ करण या सिखण जो हिकिड़ो असरु त आहे न पंहिंजी जॻह ते। बिल्कुलु हिकिड़ो त हिननि जो मुस्तक़िल रोज़गार जो इशू आहे। जेकॾहिं रोज़गार हिननि वटि हूंदो त पोइ बीमारी सीमारी खे बि पाण मुंहुं ॾेई वेंदा, ठीकु आहे। ऐं ॿियो हिननि जो जेको आहे क़दरदानी जो हिकिड़ो इशू आहे, छो त जेतिरी गिलेमर हिननि जी दुनिया फनकारनि जी आर्टिस्टनि जी नज़र अचे थी ओतिरा ई हू ॾुखियल बि आहिनि। हिननि जो हिकिड़ो सूरनि ऐं ॾुखनि सां भरियल हिननि जूं ज़िंदगियूं आहिनि। हर शख़्स हिकिड़ी कहाणी आहे। त इन करे हिननि जो इहो आहे त बेसिक हिकिड़ो इहो बि कसम परसी जेके हालत में हलिया वञनि था, जेके फोत थियनि था, जेके निंधण का बणियल आहिनि सिंध जा फनकार, उन्हनि जा रवैयनि जो इशू आहे। उहे चाहिनि था त उन्हनि जो क़दुरु कयो वञे, उन्हनि खे सुठी मोट ॾिनी वञे, उनखे इज़त मान मर्तबो उहे लहणनि था, उहो ई हिननि जी डिमांड आहे। से पाण हिकिड़ो वरी वक़्फ़ो वठूं था, पोइ शर्मा साईं आर्टिस्ट मौजूदु आहिनि, ज़ाहिर थोरो टेक्निकली पाण खे डिस्टर्बेंस थींदी। हिते शमन अली मीरा अली बि मौजूदु आहे, मुमताज़ लाशारी मौजूदु आहे, वॾा वॾा आर्टिस्ट फनकार मौजूदु आहिनि, ज़ामन अली मौजूदु आहे। उन्हनि सां बि थोरा व्यूज़ नाज़रीन खे शेयर कराईंदासीं। हिकिड़ो नंढो ब्रेक वठूं था, वरी पाण अची इन जो नतीजो कंक्लूजन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं आर्टिस्टनि सां बि कचहरी कयूं था। नाज़रीन, असां हैदराबाद बेरो टाइम में आल फनकार सिंध कन्वेंशन हिते मेहरान आर्ट काउंसिल हैदराबाद में थी रहियो आहे। उनजे हवाले सां तव्हांखे सॼी अपडेट ॾियूं पिया, फनकारनि जे इशूज़ ते ॻाल्हायूं पिया। अदाकार, आर्टिस्ट, प्रोड्यूसर, मौसीकार, साज़ींदा, सभिनी जा आर्ट जी दुनिया सां वाबस्ता, शोबिज़ जी दुनिया सां वाबस्ता माण्हू जेके आहिनि उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हांखे डिस्कस करायूं पिया। हिकिड़ो नंढो वक़्फ़ो वठूं था, वापसि मोटूं था। वेलकम बैक नाज़रीन। हैदराबाद बेरो टाइम में असां ॻाल्हि ॿोल करूं पिया आल फनकार कन्वेंशन
हैदराबाद जे मेहरान आर्ट काउंसिल में थी रहियो आहे। सभु पॉपुलर आर्टिस्ट, मशहूरु आर्टिस्ट, फ़नकार अॼोके कन्वेंशन में मौजूदु आहिनि। वॾी अहम गुफ़्तगू थींदी, वॾी अहम गुफ़्तगू थी आहे फ़नकारनि जे हवाले सां, शोबिज़ जी दुनिया जे हवाले सां कहिड़ा मसइला आहिनि। ज़ाहिर कॉम्पिटिशन जो दौरु आहे, सिंध जा फ़नकार बि चाहिनि था त असां मेन धारा में अचूं, असांजा इशूज़ हल थियनि, असांजो मुस्तक़बिल सेव थिए, असांजा ॿार तालीम पहिरां आहिनि, जेके बि मसइला आहिनि उन ते ॻाल्हि। मुमताज़ मोलाई सां तव्हांखे कचहरी करायां थो, उन खां तव्हांखे अंदाज़ो थी सघंदो त सिंध जा फ़नकार हिन वक़्तु कहिड़े अंदाज़ सां सोचनि पिया। मुमताज़ साईं वॾी महिरबानी। कीअं रहंदो कन्वेंशन? ज़ाहिर आहे ॾाढी महिनत कई आहे, घणे अरसे खां पोइ मुतहद थिया आहियो, हेॾो वॾो कन्वेंशन थिए पियो, सभु आर्टिस्ट, फ़नकार, सभु शोबिज़ जी दुनिया जा माण्हू आया आहिनि। कहिड़ा इशूज़ फोकस आहिनि सम्झो था त करणु खपनि तव्हांखे? असां सिंधी फ़नकार जेके बि आहियूं, हिकिड़ा लावारिस अहिड़ी हालत थी वई आहे। हक़ीक़त आहे त असां सां जॾहिं एतिरो आवाम प्यारु करे थो, जॾहिं असां सां आवाम सियासतदान खां वधीक सिंगर सां प्यारु करे थो। अच्छा, अल्हम्दुलिल्लाह। इन करे जॾहिं असां सां एतिरो आवाम प्यारु करे थो, उन खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त असांजा फ़नकार के बीमार हूंदा, के तकलीफ़ुनि में हूंदा, के गुरबत जी ज़िंदगी गुज़ारींदा हूंदा, माना उनजी का सार संभाल न आहे। इहो इन जे करे असां इन प्लेटफॉर्म ते सभु गॾु थिया आहियूं। कोशिशि आहे, जिदोजहद आहे, इनशाला इहा असांजो जेको पंध ऐं जिहाद आहे इहो ज़रूरु कामयाबु थींदो। असां पूरी सिंध जा फ़नकार, आर्टिस्ट, एक्टर हुजे, माना शोबिज़ जा टोटली माण्हू गॾु आहियूं ऐं उमेदु आहे त पंहिंजी। कहिड़ा इशूज़ सम्झो था त वधीक सेंसिटिव आहिनि? माना वज़ीफ़ो बि प्रॉब्लम आहे, एजुकेशन बि प्रॉब्लम आहे, उन खां पोइ ॾिसो न, तव्हां इंश्योरेंस कोन्हे का, ईअं का श्योरिटी न आहे? कुझु बि न आहे, न का सिक्योरिटी आहे, न का असांजी इंश्योर्ड आहे, न वरी असांखे कंहिं जे असां वञूं था त असांजी रिस्की ज़िंदगी आहे, न असांखे को अहिड़ो को गवर्नमेंट जी तरफ़ां। ॾिसो था जेके बि मेला थियनि पिया, असांजा सकाफ़ती मेला थियनि पिया, उते असांखे पूरी सिंध सुञाणे, असांजो नालो ई न, उहे ई जेके 40 सालनि खां 50 साल खां झूना फ़नकार उन्हनि खे घुराई वेठा आहिनि। असां ई नौजवान आहियूं, असांखे आवाम ॿुधे पियो, पसंदि पियो करे, त असांखे कंहिं बि औक़ाफ़ खाते वारनि कॾहिं बि इन हिसाब सां यादि न कयो आहे। लाल शहबाज़ जो मेलो हुजे ऐं भिटाई सरकार जो हुजे, सचल साईं जो हुजे, त ज़ाहिरी आहे त असांजो बि हक़ु आहे। माना असांखे बिल्कुलु जेके मशहूरु फ़नकार आहे उन खे तमामु नज़रअंदाज़ कयो थो वञे। कुझु तकलीफ़ूं आहिनि, तकलीफ़ुनि जे करे ई असां गॾु थिया आहियूं। वॾी महिरबानी मुमताज़ जी, तव्हां सां ॻाल्हि ॿोल कई थी। नाज़रीन, असां मुमताज़ मोलाई सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईंदूं। ईअं समूरा आर्टिस्ट, सीनियर फ़नकार, पॉपुलर मशहूरु फ़नकार, अदाकार, डायरेक्टर हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सां तव्हांखे व्यूज़ शेयर करायूं था। घणे अरसे खां पोइ हैदराबाद में सिंध जे फ़नकारनि जो, डायरेक्टरनि जो, शोबिज़ जी दुनिया जे समूरनि माण्हुनि जो अहम कन्वेंशन थिए पियो। हिननि 2 टे महीना स्ट्रगल कई आहे। ज़ामन अली खां तव्हांखे कचहरी करायां थो, तमामु सिंध जो फेमस आर्टिस्ट, नौजवान आर्टिस्ट, तव्हां सभु हुन सां लव कयो था। सिंध जा आर्टिस्ट ॾाढा ॾुखिया आहिनि। बिल्कुलु ॾाढा ॾुखिया आहिनि ऐं जेको आहे अहिड़ियूं तंज़ीमूं ठहणु घुरिजनि। ऐं सलाम कंदुसि साईं चन्नेसर आर्टिस्ट साहिब खे, जीअं ही मोहबत सभु मेड़िया आहिनि ऐं सभिनी फ़नकारनि लाइ हिकु सहूलियत पैदा करे पियो। असां हिकु फ़नकार ते हिकिड़ी प्लेटफॉर्म ते जंहिं महिल अची वेंदासीं न, त पोइ इनशाला कोई बि ॾुखियो न रहंदो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदो हलां, 2 टे ॾींहं पहिरीं असां जीअं मतिलबु इहा कमु जीअं जारी कयो अथव, पाण नायब सदर आहे हिन जो, त हिकिड़ी असांजी लोक फ़नकार आहे, उहा बीमार थी पई, त असां हुनखे वियासीं कुझु मदद ॾियणु, माली मदद ॾियण लाइ। त हुनजा फ़ोटोज़ वग़ैरह फेसबुक ते आहे, त माण्हू कनि त कोन था मदद, बल्कि असां मदद कयूं था त उन ते तनक़ीद था थियनि। हा, उन खां पोइ बि जेका तनक़ीद करे पिया वठनि त हीअ तव्हां 500 रुपया हुनखे ॾेई, 500 रुपया कोन हुआ, 20,000 हुआ, 500 रुपया तव्हां हुनखे ॾेई, तव्हां सेल्फी कढाई आहे, तव्हां हीअ कयो बाबा। तव्हां असां इन करे था कयूं, तव्हां ॾिसो त जीअं तव्हांखे बि दिलि में थिए तव्हां बि मदद कयो। इहो बि इशू हलियो, पर बहरहाल असां अॻियां ॾाढी ख़राबु आहे आर्टिस्टनि जी। बिल्कुलु बिल्कुलु। फोकस छा हुअणु खपे? माना एजुकेशन इनसिक्योर आहे, बिल्कुलु बीमारी सीमारी इनसिक्योर आहे, माना हर हवाले सां इनसिक्योर आहिनि। बिल्कुलु। आउं चवां थो फ़नकार असासो आहे ऐं हिकु कल्चर खे संभाले थो, ॻाए थो ऐं माण्हुनि खे एंटरटेन करे थो, त खपे सभिनि खे त उन्हनि जी बि सार लहनि आख़िर में। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि चवंदुसि त फ़नकार जेके आहिनि उन्हनि खे नौकिरी हुजणु घुरिजे, नौकिरी हुअणु घुरिजे नौकिरी। अच्छा। ऐं असां वटि कंहिंखे पॉलिसी माना अञा ताईं कोन्हे ॿाहिरि जा क्रिकेटर ॾिसो, उन्हनि खे एज़ाज़ी नौकिरियूं आहिनि, को बैंक में आहे, को PIA में आहे, को छा एज़ाज़ी नौकिरी, मतिलबु नौकिरी ते वञनि न वञनि, उहो पघार खणनि था। असां वटि इहे कोन्हे हिते। आउं चवां थो असांखे का अहिड़ी सुठी नौकिरी बि ॾिनी वञे जो पुठियां असांखे जेकर असांजी फ़न ख़तम बि थी थो वञे त असांखे नौकिरी कमु अचे। माना तव्हांजो मक़सदु एतिरा आङुरियुनि ते ॻणण जेतिरा वीचारा फ़नकार आहिनि, 500,000 हूंदा, उन्हनि खे अकोमोडेट करे सघनि था। हा हा, बिल्कुलु असांखे नौकिरी त मिली सघे थी न। हा, असांखे इवन सभिनि खे हिकिड़ी हिकिड़ी नौकिरी ॾिनी वञे, पोइ असां पंहिंजो कमु जारी रखूं, नौकिरी सुभाणे असांजो कमु ख़तम बि थी थो वञे त असां तव्हां खां वठण ॼणा न हुजूं।
ढोलक ते बाजे ते सिंध में ॾाढा सुरीला ॾाढा हिटनि सां ॻायो आहे तव्हां। जी जी हींअर कहिड़ा माना सम्झो था त म्यूज़िशियंस में बि अहिड़ा खोड़ सारा पॉपुलर आहिनि जिन जी वीचारनि जी इमीडिएट मदद करण जी ज़रूरत आहे। जी जी हाँ बिल्कुलु इलाही आहिनि। अंब जोगी आहे, माओ आहे, ऐं अली रज़ा आहे, एहसान, सभु जेके म्यूज़िशियन आहिनि या एजाज़ अली फ़क़ीर आहे, इमदाद आहे, इन सभिनि जी असांखे मदद करणु घुरिजे। ऐं उन्हनि सभिनी खे वरी रिपीट कंदी थिया त उन्हनि सभिनी खे नंढी नंढी नौकिरी हुजणु लाज़मी आहे। नौकिरी थींदी त माना पोइ हिननि जी मोहताजी ख़तमु मोहताजी ख़तमु थींदी, पोइ उन्हनि खे ख़बर पए पघार महीने में ईंदो, पघार ईंदो, पोइ प्रोग्राम मिले न मिले उन्हनि खे पघार जो त असरु हूंदो न। ऐं असीं एतिरो त लहिणो था, असीं सिंध लाइ एतिरो कयूं था त कम से कम नौकिरी हुजणु घुरिजे। ज़ामिन साईं असांजी बेस्ट विश तव्हां सां गॾु रहंदी ऐं तव्हां ॾाढो सुठो इनिशिएटिव वरितो आहे। तव्हां त वेरी यंग आहियो पर तव्हां जा सीनियर सभु गॾु आहिनि। यकीनन इहा तव्हांजी हिकिड़ी पॉइंट माना बिल्कुलु गवर्नमेंट खे नोटिस वठण जहिड़ी आहे, करे बि सघे थी। ज़ामिन अली सां ॻाल्हि ॿोल कईसीं, चनेसर आरीसर सां, असांजो यंग इंटेलेक्चुअल राइटर आहे, स्क्रिप्ट राइटर आहे ॾाढो सुठो, ऐं शोबिज़ जी दुनिया खे हींअर लीड करे पियो। चनेसर साईं सुठो एफर्ट थियो आहे। ज़ाहिर आहे हीअ 2-3 महीना तव्हां नेठि हणी हंधि कयो वञी, फ़नकारनि खे गॾु कयो अथव, इलाही इशूज़ आहिनि। मेन फोकस छा आहे तव्हांजो? एजुकेशन इशू आहे, वज़ीफ़ो इशू आहे, नौकिरियूं इशू आहिनि, असुल तव्हांजी छा ते हूंदी, घणो फोकस छा ते हूंदो? असांजा मेन इशू आहिनि उन में एजुकेशन, माना एजुकेशन नथी थिए ॿारनि खे जेके ख़ासि करे जेके फ़नकारनि जा ॿार आहिनि, मौसीक़ारनि शाइरनि जा, उन्हनि जा वीचारा अॼु ॾींदा आहिनि, उन्हनि मां को बि पढ़ी करे ऑफिसर न थियो आहे, पढ़ी करे कंहिं सुठे उहिदे ते न पहुतो आहे। त असांजो पहिरियों एजुकेशन आहे। उन खां पोइ जेको असांजो ॿियो जेको आहे उहो आहे सोसाइटी। अच्छा हा, ऐं उहो सभिनी जेके सोसाइटी रजिस्टर कराइणी आहे, सोसाइटी रजिस्टर्ड जंहिंमें घर न के न आहिनि, हाउसिंग स्कीम जे लाइ, जंहिंमें इहे तक़रीबन फ़नकार जेके आहिनि वीचारा उहे किराए ते रहनि था। ठीकु आहे, बुनियादी सहूलियतनि खां, हैदराबाद में हिकिड़ी फ़नकार कॉलोनी आहे, उहो बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे। ठीकु आहे, नौकिरियुनि में ऐं उन फ़नकारनि जे औलाद खे महरूम थो कयो वञे। ठीकु आहे, अञा ताईं का पॉलिसी न आहे। त उनजे करे असांखे तक़रीबन 3 महीना खनि, असांखे पंहिंजो 2.5 महीना खनि थियो आहे। उन में असां कोशिशि कई आहे, असां रुॻो वज़ीफ़े ते न भाड़ींदासीं। वज़ीफ़ो वधि में वधि सकाफ़त खातो 2000, 3000, 4000। असां ख़ासि करे मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे माना मुस्तक़िल का शइ ठहे, मुस्तक़बिल मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे मुस्तक़िल थिए ऐं मुस्तक़बिल स्कीम मुंहिंजो जेको कमु करण जो अज़म आहे उहो आहे त मुस्तक़बिल तरफ़ फ़नकार मज़बूत थिए। ज़ाहिर टीवी ते स्टेज ते तव्हां सभिनी खे ॾिसो था, एंटरटेन कयो था, तव्हांजे ख़ुशियुनि में शरीक आहिनि। तव्हांजे ज़ाहिर जेका घुट ॿुसट वारी सूरत हाल आहे उन में ही फ़नकार आर्टिस्ट शोबिज़ जी दुनिया ई आहे जेका तव्हांखे थोरी घणी इंस्पायरेशन ॾिए थी, उत्साह ॾिए थी। तव्हीं ताज़ा तवाना थी सोचो था ऐं तव्हांजी हिकिड़ी सोच मुसबित सोच इहे ई फ़नकार आर्टिस्ट जोड़ीनि था। बाक़ी त चइनी पासे तव्हां ॾिसो पिया त माहौल कहिड़ो आहे, तंग नज़री आहे, इंता पसंदी आहे, ॾाढो कंज़र्वेटिव माहौल आहे। सो ही कन्वेंशन या फ़नकारनि जो आर्टिस्टनि जो हिकिड़े हंधि गॾु थियणु हिननि जे लाइ त फ़ाइदेमंद आहे, पर जनरली समाज ॾांहुं हिकिड़ो ॾाढो पॉज़िटिव ऐं मुसबित मैसेज आहे सोसाइटी। नसरीन नाज़ सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायां थो, ॾाढी पॉपुलर तव्हांजी हिकिड़ी दिलनि ते राज करण वारी आर्टिस्ट आहे, उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायां थो। अॼोके कन्वेंशन जे हवाले सां अॼु नसरीन ॾाढा मसइला आहिनि वाक़ई, ज़ाहिरी तरह त ख़ुशि आहियो पर अंदरि झुरियो पियो आहे सभिनी फ़नकारनि जो। असां वाक़ई जी तव्हां चयो न त मथां ॾाढा ख़ुशि आहियूं, इन में को शक न आहे। सुठा सुठा कपिड़ा पाए ॿाहिरि वञूं था, रिकॉर्डिंगूं करायूं था, खिलूं था, ॻाल्हायूं था, हर क़िस्म जो स्क्रिप्ट बिल्कुलु। पर जॾहिं वरी असीं पंहिंजे घर ॾांहुं ॾिसूं था, पंहिंजे ॿिनि ॻाल्हियुनि ॾांहुं ॾिसूं था त पोइ रोइण थो अचे। पोइ चऊं था त इहो कमु असां छो कयोसीं, इन खां सुठी का जॉब कयूं हा त घटि में घटि टाइम हिकिड़ो हुजे हा, ऐं उन खां पोइ टाइम खां पोइ असांखे उहा पेमेंट मिले हा जंहिंमां असांजो घर जो सुठो चक्कर हले हा। उहा बि तमामु घणो आहे, थोरो न आहे, घणो आहे, घणो आहे। माना असांखे नथी ॾेई सघिजे कुझु बि न, का शइ न, सिहत जो त पुछो ई न। अदा ख़ाली तव्हां यकीन कंदो त मुंहिंजे ख़्याल में जेॾीमहिल राति जो, मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां त जेॾीमहिल राति जो सुम्हूं था त आयतुल कुर्सी वग़ैरह पढ़ी करे सभिनीनि ॿारनि जे मथां शुकारे पोइ अलाह साईं खां इहा ई दुआ घुरंदा आहियूं ते मुंहिंजा अलाह असांखे का अहिड़ी बीमारी न ॾिजांइ जो असीं इस्पताल ताईं वञूं, मुंहिंजा बच्चा इस्पताल ताईं वञनि, पर इहा कंहिंखे बि तकलीफ़ न ॾिए। ऐं जॾहिं कंहिंखे तकलीफ़ थिए थी त पोइ बसि ॾाढा परेशान थींदा आहियूं, छो जो असां वटि कंहिं वटि बि एतिरो न आहे जो असीं उनजी मदद करे सघूं। न मुस्तक़िल छा हाणे त मुतहद थियो पिया त ज़ाहिर आहे ही कन्वेंशन को न को रिज़ल्ट आणींदो इंशाअल्लाह।
मेन हिकिड़ी पॉइंट कहिड़ी फोकस हूंदी घणो जंहिंमें जेका हिननि खे मुस्तक़िल को फ़ाइदो ॾेई सघे? मेन जेका मुंहिंजी नज़रुनि में जेका आहे मेन जेका आहे असांखे मेडिकल जी मेडिकल जी छो जो असांजा हाणे पंहिंजा प्यारा एतिरा वञी चुका आहिनि बीमारियुनि जे विघे जो असीं चवंदासीं ॿियूं ॻाल्हियूं असांजियूं पोयूं आहिनि पहिरीं असांखे मेडिकल हिन दौर ताईं सभु बीमारियुनि में अच्छा ऐं उन्हनि तव्हांखे पाण खे ख़बर आहे त उन्हनि साथ केॾो ॾिनो सॼी ज़िंदगी हिन फील्ड में गुज़ारी पर उन्हनि खे सिलो इहो बि न हा ऐं उन खां पोइ ॾिसो न हर इंसान इज़त लहणे थो हाणे ईअं न आहे जो को बीमार थी वियो हलो त ठीकु आहे असां तव्हांखे हॉस्पिटल तव्हां वञो असीं तव्हांखे पैसा मोकिले छॾींदासीं तव्हां थोरा पैसा मोकिले छॾिया त पोइ अहिड़ी अस्पताल में त न वञनि न जिथे हुन जेको ॾिसे बि न को इलाज बि न करे जिथे ॿियनि खे पुछण वञण में ई ॾाढो अजीब लॻे तंहिंजे करे आर्टिस्ट जी हिकिड़ी इज़त आहे हिकिड़ो मक़ाम आहे हुन पंहिंजी उमिरि हिते ॾिनी आहे त पहिरियों मुंहिंजो इहो ई आहे त असांखे हिकिड़ी सिहत हूंदी त तव्हांजे साम्हूं हूंदासीं न त अलाह वटि दाहूं आहिनि। महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी ऐं नसीर नाज़ सां ॻाल्हि ॿोल कईसीं वधीक ॿियनि आर्टिस्टनि सां तव्हांखे ॻाल्हायूं था हुननि जा फीलिंग शेयर करायूं पिया त हिननि जे ज़हन में कीअं आहे सॼो त छा मेन शइ हिननि जी नीड छा आहे उन ते कीअं प्लानिंग थियणु खपे ईंदड़ बजट्स में या जेके हुकूमत प्लानिंग करे पॉलिसीज़ जोड़े त आर्टिस्टनि जे सिंध जे आर्टिस्टनि जे हवाले सां कीअं करणु खपे। के चवंदा त मुस्तक़िल जॉब हुजे जीअं अॼु नसरीन चए थी त मेडिकल जो वॾो इशू आहे जेकॾहिं मेडिकल सिहत जे हवाले सां का पॉलिसी जुड़ी वई का प्लानिंग थी का बजट जो प्रोविजन हूंदो त कंहिं सुठी अस्पताल में ॿार वञी सघनि को आर्टिस्ट वञी सघे या आर्टिस्टनि जो ॿारु वञी सघे थो हुनजो लाभ मिली सघे थो। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे जीअं मूं तव्हांखे पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त ज़ाहिर शोबिज़ जी दुनिया तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत दुनिया आहे ॾाढी सेंसिटिव ऐं हिनकी नाज़ुक दुनिया आहे ॾाढा सुहिणा वॾा पॉपुलर आर्टिस्टनि जूं ज़िंदगियूं ॾेई छॾियूं आहिनि। तव्हां केतिरनि सालनि खां नूरमहल लाशारी जे दौर खां वठी पुराणनि वॾनि मशहूरु ड्रामनि खां वठी अॼु ताईं जेके बि ड्रामा जंहिं बि हाल में थियनि पिया उन में इहे आर्टिस्ट ई आहिनि इहे फ़नकार आहिनि इहे स्क्रिप्ट राइटर आहिनि डायरेक्टर आहिनि इहे स्टेज जा हुजनि टीवी जा रेडियो जा इहे ई वीचारा पंहिंजे हड़ऊं वड़ऊं ख़र्चु करे महिनत करे बहरहाल इन जेको बि आर्ट जी दुनिया जो हीउ जेको क्रिएटिव पासो आहे उनखे अञा ताईं इन तख़लीक़ी सघ खे बरक़रार रखियो अचनि तव्हांखे कुझु न कुझु जेका एंटरटेनमेंट नज़र अचे पई उहा हिननि जो ई सॼो महिनत जो कमु आहे ऐं हिननि जो ई कंट्रीब्यूशन आहे। अल्ताफ़ सुमरो स्टेज जो टीवी जो तमामु वॾो पॉपुलर आर्टिस्ट आहे असांजो सीनियर उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था अॼु जे कन्वेंशन जे हवाले सां ख़ुशूसन जेको फ़नकारनि जो थिए पियो त हीअ वाक़ई लाभ ॾेई सघे थो जेका यूनिटी थिए थी। अल्ताफ़ साईं ॾाढो अहम कन्वेंशन आहे सभिनी सां फीलिंग शेयर करियूं पिया तव्हांजी बि सॼी ज़िंदगी गुज़री आहे हालत तव्हांखे फ़नकार जी अदाकार जी सभिनी जी शोबिज़ जी दुनिया जे माण्हुनि जी ॾाढी कसम बरसी वारी आहे कुझु न कुझु सिंधी मीडिया जो झल आहे पर हुकूमती सतह ते या वॾी सतह ते का बि सपोर्ट नथी थिए। छा फोकस हुअणु खपे माना तालीम फोकस हुजे सिक्योरिटी जेका हुनजी आहे लाइफ सिक्योरिटी जॉब सिक्योरिटी सोशल सिक्योरिटी मुआशी सिक्योरिटी। तमामु अहम सवाल पुछियो आहे तव्हां अदा मां शुरू खां काफ़ी तंज़ीमुनि में रहियो आहियां ऐं काफ़ी असां स्टेज थिएटर खां वठी स्ट्रीट थिएटर खां वठी स्क्रीन ताईं सभु कमु कया आहिनि ऐं कयूं पिया। मुंहिंजो शुरू खां इहो हिकिड़ो ख़्यालु रहियो आहे ऐं अॼु बि मां उनखे दोहराईंदुमि त जेसि ताईं फ़नकारनि में ॿधी न आहे एको न आहे तेसि ताईं फ़नकार जो मसइलो कॾहिं बि हल नथो थी सघे। हिन में कुझु किरण नज़र अचे पई हीउ जेको जमा थियनि पिया इहो सम्झो था त हीउ अॼोको इज्तिमा ईअं आहे त ॼण हिकिड़े बीठल पाणीअ में कंहिं हिकिड़े शख़्स पथर उछलियो आहे इहो पॉज़िटिव आहे इहो हिकिड़ो इहा उमेद जी किरण आहे हिकिड़ी ऐं इंशाअल्लाह असां उमेद कयूं था त असीं बि शामिलु थिया आहियूं इन ख़्याल सां त इन्हनि खे ज़ोर वठायूं ऐं इंशाअल्लाह कुझु न कुझु रिज़ल्ट कढंदासीं जेसि ताईं असीं पंहिंजो हिक ॿिए सां ताउन न कंदासीं एके में ॿधी में न ईंदासीं तेसि ताईं सवाल ई पैदा कोन्हे को असांजा मसइला हल थियनि। असां घणो मसइलो कहिड़ो आहे अल्ताफ़ साईं जेके हींअर इमीडिएट छाकाणि त मिनिस्टर बि हींअर ॾाढो लिखियो पढ़ियो आहे सरदार शाह उहो ॾाढो फोकस करे पियो राइटर आहे पाण राइटर रहियो आहे हुनजी शोबिज़ सां हुनजी तमामु घणी एफिलेशन आहे हुनजो इमीडिएट छा फोकस हुअणु खपे। मां त इहो ई चाहींदुसि त अलाह साईं असांजे हुकुमराननि खे सान्या ॾे हिमत ॾे हुननि खे सभु ख़बर आहे अच्छा मिठी में जुॾे में थर में कहिड़ो फ़नकार कहिड़े हालत में आहे उहो सभु ख़बर आहे उन्हनि खे पाण बि उमरकोट जा आहिनि साईं मुराद अली शाह साहिबु चीफ मिनिस्टर खे बि ख़बर आहे
अलाह करे उन्हनि जे दिलि में को रहम हुन अचे। खां हिकिड़ी शइ जेकॾहिं गवर्नमेंट पंहिंजी पॉलिसी में आणे पोइ उहा नौकिरी जी हुजे हर फनकार जे हिकिड़े सर औलाद खे। अर्ज़ु इहो आहे त कोटा सिस्टम जेको असेंबली मेंबरनि खे जेके मिलनि था उहे कोटा सिस्टम आर्टिस्टनि खे छो न आहिनि। आर्टिस्टनि जा औलाद वीचारा बेरोज़गार आहिनि। आर्टिस्ट वीचारो पोड़ो थो थी वञे, सॼी ज़िंदगी उन्हनि खे कमाए खाराई, हाणे पोड़ो थी वियो, हुनजो फ़न बि ख़तमु थी वियो, हुनजो ॿार जेको आहे वीचारो मज़ूरी पियो करे। ज़ुल्म उन्हनि जी राइश जे लाइ कुझु हुजे, उन्हनि जी फंडिंग हुजे, उन्हनि जी बीमारी सीमारी जे लाइ फंड हुजनि, बहरहाल घणो कुझु करण लाइ माण्हू करे सघे थो। अलाह असांजे ॾींदुनि सभिनी खे। इनशाला असां चनेसर आरेसर साहिब सां गॾु आहियूं। अलाह कंदो त हिन में कुझु न कुझु कोशिशि कंदासीं, को बूटो ॿारींदासीं। हीअ जेको फनकार तंज़ीम नए सिरे सां सॼी रिवाइव थी आहे, जीअं अल्ताफ़ साहिबु चए थो त असां जूं कोशिशूं रहियूं आहिनि, वक़्तनि बि वक़्तनि तंज़ीमूं ठहंदियूं रहियूं आहिनि, पर असीं पाण जेसिताईं मुतहद न थींदासीं तेसिताईं ज़ाहिर आहे को लाभ को बि मसइलो हल न थी सघंदो। इहा हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे। हर हवाले सां हर शोबे जे माण्हू खे पंहिंजो पाण में ॿधी करे हिकिड़े सुठे मक़सद सां हिकिड़ी वसी तर प्लानिंग सां अॻियां वधिणो पवंदो। ज़रूरु कुझु न कुझु हासिलात थींदी। त हिन वक़्तु सिंध में ख़ुशूसन सिंध जी जेका मीडिया आहे, सिंध जो जेको स्टेज आहे, सिंध जी जेका टीवी आहे, उन जे हवाले सां जेके आर्टिस्ट आहिनि, राइटर आहिनि, प्रोड्यूसर आहिनि, इवन फनकार आहिनि, उहे छा सोचीनि पिया ऐं उन्हनि जा कहिड़ा इशूज़ आहिनि। ज़ामिन अली जी ॻाल्हि करे थो त मुस्तक़िल जेकॾहिं नौकिरी जी कोटा बहाल थिए त 75% मसइला हल थींदा। ममताज़ मौलाई चवे थो त मेडिकल जो मसइलो वधीक अहम आहे। नसरीन नाज़ चवे थी त असांखे बि मेडिकल जेकॾहिं रुॻो सिहत ते ध्यानु ॾे हुकूमत, मक़सदु 3-4 शयूं आहिनि, एतिरियूं वधीक शयूं न आहिनि हिननि जे हिन अहम हुनजो। इहे शयूं त थी सघनि थियूं न। बिल्कुलु हिकिड़ो त हिननि जो मुस्तक़िल रोज़गार जो इशू आहे। जेकॾहिं रोज़गार हिननि वटि हूंदो त पोइ बीमारी सीमारी खे बि पाण मुंहुं ॾेई वेंदा। ठीकु आहे। ऐं ॿियो हिननि जो जेको आहे क़दरदानी जो हिकिड़ो इशू आहे, छो त जेतिरी गिलेमर हिननि जी दुनिया फनकारनि जी आर्टिस्टनि जी नज़र अचे थी, ओतिरा ई ॾुखियल बि आहिनि। हिननि जो हिकिड़ो त सूरनि ऐं ॾुखनि सां भरियल हिननि जूं ज़िंदगियूं आहिनि। हर शख़्स हिकिड़ी कहाणी आहे। त इन करे हिननि जो इहो आहे त बेसिक हिकिड़ो इहो बि कसम परसी जेके हालत में हलिया वञनि था, जेके फोत थी वञनि था, जेके निंदण का बणियल आहिनि सिंध जा फनकार, उन्हनि जा रवैयनि जो इशू आहे। उहो चाहिनि था त उन्हनि जो क़दुरु कयो वञे, उन्हनि खे सुठी मोट ॾिनी वञे, उनखे इज़त मान मर्तबो उहे लहणनि था। उहो ई हिननि जी डिमांड आहे। मक़सदु मेडिकल में ॾिसो, मेडिकल त वेरी ईज़ी मसइलो आहे। घणा फनकार सिंध में हूंदा, 500, 1000, 1200, 1500, जेकॾहिं चङी ख़ासी खेप एतिरी हूंदी न, हिननि खे हिननि जे औलाद खे जॉब त ॾेई सघिजे थी, या फनकार खे ख़ुदि खे बि त जॉब ॾेई सघिजे थी। बिल्कुलु इहो आहे। हिनखे जेको सिहत सकावत खातो आहे सिंध जो, उहो फनकारनि खे हिकिड़ो एज़ाज़ियो बि ॾियनि था। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं कंहिं फनकार जी का अहिड़ी हालत हूंदी आहे, उन्हनि जी माली मदद बि थींदी आहे। पर सकावत खाते वटि बि हिकिड़ो महदूद वसीला हूंदा, उहे सॼी सिंध ताईं त उनजो नथा करे सघनि न। हुननि वटि बि क्राइटेरिया हिकिड़ा ठहियल हूंदा आहिनि त को वॾो फनकार आहे, उन्हनि जी फौरी तौर ते पहुच थी वञे। पर जेको ग़रीब गुरबो आहे या जेको परे इलाइक़नि में रहे थो, उनजी फौरी रसाई नथी थिए, पोइ इहे जेके आहिनि वधीक लोड़नि था। त इन करे मेडिकल जो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, उहो जेके फैसिलिटेट करे सघंदा, पर अञा बि उन्हनि खे हिकिड़ो न मक़सदु आहे त इन्हनि खे नज़रअंदाज़ करण जो असुलु रीज़न छा थो थी सघे। माना सम्झो था त घणा इशूज़ आहिनि, इन करे फोकस कोन पियो थिए आर्टिस्ट। गवर्नमेंट्स त कंदियूं रहियूं आहिनि न। बिल्कुलु ईअं त माना ॾिसो न, हाणे हेल्थ डिपार्टमेंट मौजूदु आहे, उन्हनि वटि का हिननि जी रजिस्ट्रेशन हुजे या प्रॉपर हर उन में इस्पताल में या जेके वॾियूं इस्पताल्स आहिनि उन्हनि सां को हुजे। अॼुकल्ह त मेडिकल जी इंश्योरेंस बि थिए थी उन में उन्हनि जो प्रॉपर, पर उहो सॼो मैकेनिज़म हिकिड़ो मौजूदु आहे, उनखे रुॻो अपनाइण जी ज़रूरत आहे। ऐं उन में गवर्नमेंट जेकॾहिं सीरियस थिए ऐं लाॻापियल इदारा थियनि त इहो मसइलो हल थी सघे थो। सही आहे। बहरहाल आउं सम्झां थो त जेकॾहिं हिन जो जेको मुतहद थियणु आहे, हा इहो हिकिड़ो प्रेशर डेवलप करे सघे थो हिकिड़ी हद ताईं। हिन फनकार वीचारा केतिरी तयारी ॻाल्हाईंदा, वधि में वधि करस्पॉन्डिंग कंदा, वफ़दनि जी शिकिल में वञी मिलंदा, इहो करे सघंदा न। बिल्कुलु इहो सही आहे। पर ॾिसो गवर्नमेंट जेका आहे उहो हिननि जो ही सभु मुतहद थी वेंदा, हिननि जो हिकिड़ो फोरम थी वेंदो, पर उहे हिननि खां प्रपोज़ल घुरंदा तव्हां चाहियो छा था, ऐं उनजो वे फॉरवर्ड बि ॿुधायो त इहो कीअं कजे, छो त इहो सॼो हिकिड़ो आहे पंहिंजी जाइ ते। माना इहो प्रेशर हिननि जो प्रोसेस हलंदो रहंदो। बहरहाल पाण कोशिशि कईसीं त फनकारनि जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे थोरो घणो फोकस कयूं। नज़रीन असां हैदराबाद बेरो टाइम में जेको हैदराबाद में फनकार हीअ एसोसिएशन जेका ठही आहे, फनकारनि जो इताद ठहियो आहे, मुनज़म थिया आहिनि। कन्वेंशन मेहरान आर्ट काउंसिल में थियो आहे, जंहिंमें समूरा सीनियर नौजवान फनकार, अदाकार, डायरेक्टर, स्क्रिप्ट राइटर, मौसीकार, साज़ींदा गॾु थिया आहिनि।
अहम गुफ़्तगू थी आहे, पर हाणे असांखे इहा ज़रूरु उमेदु हूंदी त गवर्नमेंट बि प्लानिंग करे ऐं ख़ुदि का न का हिकिड़ी लाइन ड्रा थियणु खपे। ईंदड़ प्रोग्राम में वरी मिलंदासीं सदाई गॾु।